जी अदी सिंधु अमान तव्हां ॿुधायो त अॼु जेका चीफ जस्टिस ते पिटीशन हुई अमेंडेड पिटीशन हुई उन जो छा थियो, छा तव्हां सम्झो था अदालतनि मां केतिरो तव्हां पुरुमीद आहियो? जी हाँ, अॼु सरमन मीराणी जी पिटीशन हुई कोर्ट में ऐं हफ़्ते जो टाइम ॾिनो आहे जज मंडे ते मंडे ताईं उन्हनि खे नोटिस जारी कया आहिनि। पर असीं सम्झूं पिया त 7 ॾींहंनि जो टाइम पीरियड या 5 ॾींहंनि जो टाइम पीरियड पहिरियों 5 ॾियारनि ताईं असांजा ॿाहिरि जेके हुआ उहे इलीगल अबडक्शन में हुआ। उनखां पोइ हुननि जे अदालतुनि में पेश थिया, अदालतुनि इहो प्रूफ कयो त हू बेगुनाह आहिनि, हुननि ते कंहिं बि क़िस्म जो को बि जेको आहे दहशतगर्दानो जेको केस आहे उहो जाइज़ कोन्हे को। उनखां पोइ उन्हनि खे रिलीज़ ऑर्डर जारी कयो वियो। पर अॼु टियों ॾींहुं आहे त CTD उन्हनि खे इलीगल वे में कस्टडी में रखियो वेठी आहे। सो असीं सम्झूं पिया त सिंध जे नौजवान शऊर खे, नौजवान नस्ल खे, अहिड़ा शागिर्द जेके बाशऊर आहिनि, उन्हनि खे पढ़िया लिखिया शागिर्द जेके आहिनि उन्हनि खे अहिड़े नमूने करे एबडक्टेड कयो थो वञे, उनखां पोइ इलीगल कस्टडियुनि में रखियो पियो वञे। अॼु CTD वारा जेके आहिनि उहे रिव्यू में वञी रहिया आहिनि, माना हू ॿीहर चैलेंज करे रहिया आहिनि कोर्ट जे ऑर्डर खे। त असीं सम्झूं पिया त असांजे भाइरनि खे जॾहिं त असीं ॻाल्हि पिया कयूं अदालतुनि जी, असां ॻाल्हि पिया कयूं कानून जी, ऐं हीअ उन्हनि जी पामाली कनि पिया, हीअ उन जी लताड़ कनि पिया। असीं सम्झूं पिया त हुननि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। हफ़्ते जा नोटिस जारी करणु मां सम्झां पई त हीअ वॾो चैलेंज आहे। पहिरियां हुनजी जिबरी गुमशुदगी, पोइ हुननि खे इलीगल कस्टडी में रखणु, हुननि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। जल्द खां जल्द हुननि खे घटि में घटि इहो कयो वञे त तव्हां अगर अभिनंदन के इंसानी हमदर्दियुनि जे बुनियाद ते पंहिंजी फैमिली सां मिलरायो पिया त मां सम्झां पई त गनी अमान या सरमन मीराणी एतिरा गुनाहगार न आहिनि। तव्हांजे अदालतुनि में प्रूफ थी वियो आहे एटलीस्ट इंसानी हमदर्दियुनि जे बुनियाद ते गनी अमान ऐं सरमन मीराणी खे असां सां मिलरायो वञे, असांखे ख़बर पए त हू कहिड़े हाल में आहिनि ऐं कीअं आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे।